पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान कहे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान कहे घुर्ज हुई तोखे घणी अल्लाह घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चई एहसान कहे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान कहे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान कहे शिकम मादर जे हुयुसि 10 महीना कैद में शिकम मादर जे हुयुसि 10 महीना कैद में पालण वारो पाण है पालण वारो पाण है किन मूं चई मेहमान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे घुर्ज हुई तोखे घणी अला घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चई एहसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे खाधा खुराकूं तो ॾिना जल्द अची जवान के खाधा खुराकूं तो ॾिना जल्द अची जवान के पालण वारो पाण हुए पालण वारो पाण हुए किन मूं चई नुक़सान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे बेदिल बेअंत बहरिया हर को चवे आम म्या बेदिल बेअंत बहरिया हर को चवे आम म्या रांदि रस में तो छॾी साईं रांदि रस में तो छॾी अल्लाह रांदि रस में तो छॾी किन मूं चई गमसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे घुर्ज हुई तोखे घणी अला घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चई एहसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान करे पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान किन मूं चई इंसान किन मूं चई इंसान किन मूं चई इंसान